जी बिल्कुल नाज़रीन, पीरोगोटा भरिसां कोलाब जेल में हलंदड़ कोलाब जेल प्रीमियर लीग सीज़न 4 जो जेको अॼु फाइनल थी गुज़रियो आहे। इन जेके फाइनल में इलाइक़े वासियुनि, महिमाननि, रांदीगरनि ऐं शौक़ीननि वॾे अंग में शिरकत कई आहे। अचो त वधीक जेके हिते जेके शरीक माण्हू आहिनि, रांदीगर या महिमान शौक़ीन, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अहिड़ा इवेंट्स थींदा त जेके नौजवाननि उन्हनि खे वधीक अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं, हू पंहिंजो टैलेंट फ़राहम करे सघंदा हिते। ऐं मुंहिंजूं बेस्ट विशिस आहिनि। ऐं हिते तव्हां ॾिसंदव त हिनमहिल केतिरी रश हुई ऐं एंटरटेनमेंट खे फ़रोग़ करणु गवर्नमेंट जी रिस्पॉन्सिबिलिटी लाहे थी करे। ऐं असां सम्झूं था त अहिड़ा कोलाब जेल में ऐं ॿिनि तालुकनि में बि अहिड़ा प्रोग्राम्स हुजनि त जीअं आवाम लुत्फ़ अंदोज़ थिए। कोलाब जेल प्रीमियर लीग सीज़न 4 जो अॼु ही फाइनल थिए पियो। 17 ॾींहंनि जो ही इवेंट हुयो, 17 राउंड थिया आहिनि। अॼु कोलाब जेल किंग्स ऐं कोलाब जेल सुल्तान फाइनल खेॾी रहिया आहिनि। सेहतमंद हुजण जे लाइ तालीम सां गॾु सिहत जो हुजण बि निहायत ज़रूरी आहे। उहो निहायत ई ज़रूरी तॾहिं थी सघे थो जॾहिं असां रांदियुनि खे अची वठायूं। ही कोलाब जेल में क्रिकेट टूर्नामेंट असांजे भाउ जी यादि में लॻाई वई आहे, जेका काफ़ी सालनि खां लॻंदी अचे पई। अॼु ही फाइनल आहे, केॾो क्राउड आहे हिते, बहितरीन प्लेयर पूरे ज़िले जा हिते मुख़्तलिफ़ तालुकनि जा रांदीगर चूंडे करे हिते हर टीम में ॾिना विया आहिनि। त तव्हां ॾिसो केतिरो क्राउड आहे। खैरपुर ज़िले जो इवेंट आहे, न त नौजवान होटलनि ते वेठा हुजनि, फज़ूल टाइम विञाइनि। हाणे ॾिसो तव्हां हिते चुस्त लॻा पिया आहिनि अहिड़ियूं रांदियुनि जी एक्टिविटीअ में जीअं दिलचस्पी वठनि। तक़रीबन 22 सालनि खां असां रांदि हणायूं पिया पई। अॼु जेको मुक़ाबिलो आहे कोलाब जेल किंग्स ऐं कोलाब जेल सुल्तान जो आहे, जेको ॿई कैप्टन हितां जा आहिनि, रांदीगर खैरपुर ज़िले जा मिक्स आहिनि। सो ॾिसो जेको महिनत कंदो सो अॻिते ईंदो। जेका टूर्नामेंट आहे मरहूम इम्तियाज़ अली अबड़ो जे नाले सां सीज़न 4 शुरू थी चुकी आहे। इहा 16 दिसंबर खां शुरू थी आहे। अॼु हुनजो माशाअल्लाह फाइनल आहे। ऐं फाइनल जे इन्हनि ॿिन्ही टीमुनि जे विच में ऐं किंग्स ऐं स्टार वारनि जे विच में जेको आहे थी रहियो आहे। किंग्स वारनि 133 रन उठायूं आहिनि। हाणे स्टार वारा बैटिंग कंदा। ॾिसूं त मुक़ाबिलो केरु थो खटे। KPL सीज़न 4 के चौथों साल आहे बाक़ाइदगी सां आगाज़ थी चुको आहे। अॼु हिनखे 18 ॾींहं आहे जेके ज़ोर शोर सां मुक़ाबिला क़ाइमु आहिनि। ऐं अॼु मरहूम इम्तियाज़ अली अबड़ो जी यादि में टूर्नामेंट थींदी आहे। असांजी रांदि कराइण जो मक़सदु पंहिंजे भाउ जी यादि खे ताज़ो करण लाइ ऐं KTN चैनल जे थ्रू मां गवर्नमेंट खां इहो मुतालबो कयां थो कि असांजे कोलाब जेल खे हिकिड़ो स्टेडियम ॾिनो वञे, जीअं स्टेडियम जे प्लेटफॉर्म तां हितां जा खिलाड़ी, हितां जा रहवासी सुठे पोज़ीशन ते पुॼी सघनि। क्रिकेट त असां रांदि खे था सपोर्ट कयूं, पर असांजी फेवरेट टीम किंग आहे। इन करे किंग जा सपोर्टर आहियूं। ऐं जंहिं जाइ ते क्रिकेट हूंदी आहे उन जाइ ते न बीमारी ईंदी आहे, न इस्पतालूं हुते वीरान हूंदियूं आहिनि। ऐं तफ़रीह लाइ अवाम लाइ हिकिड़ो नओं मौक़ो पैदा थींदो आहे जिते क्रिकेट शुरू थींदी आहे। किंग्स खे सपोर्ट था कयूं, जेको बि महिनत कंदो उहो ई खटींदो। क्राउड हिते अची रहियो आहे। कोलाब जेल सरदमी फेवरेट टीम असांजी किंग ई आहे। तमामु सुठो इवेंट आहे ऐं सुठी गेम हली रही आहे। प्लेयर जेको सजाद आहे तमामु ज़बरदस्त बैटिंग जो मुज़ाहिरो करे रहियो आहे। ऑलराउंडर मतिलबु हिकिड़े क़िस्म जो तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो कयो आहे। असांजो बासित भट्टी आहे, असांजो प्यारो दोस्त आहे, उहो बि तमामु ज़बरदस्त। मतिलबु हे हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़े क़िस्म जो मेलो आहे। हीउ ज़बरदस्त हिकिड़ो इवेंट कयो आहे। नौजवाननि जे लाइ सुठी एक्टिविटी आहे। इंशाल्लाह विन कंदासीं। इंशाल्लाह असांजी बैटिंग लाइन सुठी आहे। कैमरामैन नसीम गुमरो सां गॾु आमिर जूनी जो KTN न्यूज़ पीरोगोटा।